नमस्ते। इतिहास जो रथ पंहिंजी मस्त चाल सां डोड़ंदो रहे थो ऐं क़ौमुनि जूं क़िस्मतूं पंहिंजी दाइमी गर्दिश में सरगर्दा आहिनि। समय जो परिवर्तन मर्यादाउनि ऐं मञताउनि जी युद्ध जो सबबु बणिजे थो ऐं ॾिसंदे ई ॾिसंदे दलूराए जूं नगरियूं ज़मीन दोज़ थींदियूं पियूं नज़र अचनि। तारीख़ इंसान खां कुझु वठे थी त बदिले में कुझु ॾिए बि थी। ठीक अहिड़े परिवर्तन वारे समय असांजा वाहरू जातीअ जा वाहरू अॻिते वधनि था ऐं हिकु लाट खणी, हिकु शमा खणी, हिकु जोत खणी ईंदड़ टहीअ लाइ राह रोशन कनि था। अॼु जी हिन नंढड़ी महफ़िल में कल्ह ऐं अॼु जे उनवान सां असीं अव्हां जी मुलाक़ात करायूं था उन्हनि ॿिनि इनफ़रादी शख़्सियतुनि सां, जिन मां हिकु आहे असांजो गायक, फिल्म कलाकार ऐं असांजो प्रोड्यूसर श्री सतराम रोहिड़ा साहब। असांजी अॼु जी हिन महफ़िल जो ॿियो नौजवान आहे असांजो बहितरीन कार्यकर्ता श्री राम जवहरानी साहब। नमस्ते। हिन शख़्स जी वाक़फ़ियत हक़ीक़त में असांजे नौजवाननि लाइ एतिरी ज़रूरी न आहे, छो त मां सम्झां थो त को बि नौजवान न आहे जेको जवाहरानी साहब खे न सुञाणंदो हुजे। हीउ शख़्स सहयोग फाउंडेशन, प्रियदर्शनी अकेडमी ऐं आशीर्वाद जे केतिरनि ई उहिदनि ते फ़ाइज़ रहंदे तालीम जे मैदान में, चाहे समाज जे मैदान में, चाहे असांजे जातीअ जे सुधारे लाइ अलाए केतिरा क़दम खणी चुको आहे। पूरी कोशिशि कंदो रहंदो आहे त असांजी जाती अॻिते वधे, असांजा नौजवान तालीम जे मैदान में विख अॻिते वधाइनि, स्कूल्स में, कॉलेजिस में स्कॉलरशिप्स ॾियणु, फिल्म इंडस्ट्री ऐं टीवी जे कलाकारनि खे उत्साह ॾियण लाइ, उन्हनि खे हिमत अफ़ज़ाई ॾियण जे लाइ आशीर्वाद जे तरफ़ां एवार्ड्स फंक्शन ऑर्गेनाइज़ करणु ऐं प्रियदर्शनी अकेडमी जे तरफ़ां विद्वान खे पंहिंजनि पेरनि ते बीहण लाइ मशीनूं वठी ॾियणु वग़ैरह, इहे सभु कर्म, इहे सभु शेवाऊं असांजे जवाहरानी साहब जूं क़ाबिले ज़िक्र आहिनि। ऐं असीं पंहिंजे अॼु जी हिन महफ़िल जी शुरूआति था कयूं श्री जवाहरानी साहब खां। साईं, असीं अव्हां खां इहो पुछणु चाहींदासीं त असांजे अॼु जे उनवान जो जेको दाइरो आहे कल्ह ऐं अॼु, अभी असांखे इहो ॿुधायो त सचपच कल्ह ऐं अॼु में को फ़र्क़ु आहे छा? हाँ मिस्टर मटलानी, फ़र्क़ु त आयो आहे। तब्दील, परिवर्तन, फेरो, इहो मां सम्झां थो कुदरत जो कानून आहे, काइनात जो हिकिड़ो नेम आहे। काल अॼु खे जनमु ॾिनो आहे, अॼु यकीनन सुभाणे खे जनमु ॾींदो, झूनो जॻह छॾींदो, नओं जॻह वालारींदो। ऐं मां सम्झां थो हिन वक़्त जी तेज़ रफ़्तार में काफ़ी कुझु बदिलिजे थो पियो। हिकु अटूट सच आहे कुदरत जो, युग बदिलजनि था, त्रेता, द्वापर, सतयुग ऐं कलयुग ते पहुचंदे काफ़ी कुझु मटियो आहे, काफ़ी बदलाव थियो आहे। हा, हिकु ॻाल्हि ॿी आहे त इन बदलाव में, इन फेरे में समाज लाइ कुझु बहितर थिए थो, कुझु ख़राबी थिए थी। काल ताईं जेके प्यार जे पलने में हुआ, प्यार जे पींगे में हुआ, अॼु उहे नफ़रत, तंगदिली जे आग में पजरी रहिया आहिनि। काल ताईं जेके प्यार जे फुलवाड़ी में हुया, अॼु हू बारूद जे ढेर ते वेठा आहिनि। इहे सभु परिवर्तन आहिनि समाज जा। साईं जवाहरानी साहब, इहा त हक़ीक़त आहे त परिवर्तन अची चुको आहे, पर उहे कहिड़ियूं अहम समाजिक तब्दीलियूं आहिनि जे असीं रोज़ बरोज़ जी ज़िंदगी में ॾिसूं था? हा, काफ़ी समाजिक तब्दीलियूं आयूं आहिनि, काफ़ी परिवर्तन थिया आहिनि। जंहिंमां मुख्य आहिनि त जीअं सती थियण जी रस्म हुई, उहा सदियुनि खां पे हली, पर हींअर उहा बंदि थी आहे। छाकाणि उन वक़्तु हिकु मौत सां गॾु ॿियो मौत यकीनन हो, जेको हींअर बंदि थियो आहे। या बाल विवाह, नंढी उमिरि जूं शादियूं, या विधवा शादीअ ते जेके बंधन हुआ उहे बंदि थिया आहिनि। ख़ैर, इहे जेके रस्मूं हुयूं असांजे सिंधी समाज सां लाॻापो घटि हो, उते सिंध में बि इहे रस्मूं असांजे समाज सां लागू न हुयूं, पर इहे
बदलाव थिया आहिनि। उन खां अलावा अॻु जेके गॾियल कुटुंब हुया, हिक ॿिए जो सहारो हो, वॾनि जी आशीर्वाद ही, हिकु बुज़ुर्गनि जो गाइडेंस हो, उनजी रहबरी मिलंदी हुई गॾियल कुटुंब हुअण जे करे। हींअर उहो कोन्हे। ॿुढनि जे लाइ ॿुढा आश्रम ठही विया आहिनि। उन खां अलावा हींअर गॾियल तइलीम आयो आहे। उन गॾियल तइलीम जे करे नौजवान असांजा जेके आहिनि पंहिंजो जीवन साथी ॻोल्हण में पंहिंजो पाण चाह वठी रहिया आहिनि। उन खां अलावा मां सम्झां थो हींअर हिकु इंसान पंहिंजे पाण खां सवाइ ॿिए काॾे ॾिसण लाइ तयारु न आहे। गोया पंहिंजे चइनी तरफ़नि हिकु लक्ष्मण रेखा पाती अथई, उन खां ॿाहिरि ॾिसण लाइ तयारु नथो रहे। या ईअं सम्झो त अॼु मूंखे जेको अहसासु थी रहियो आहे त विश्वास में उहो बल कोन्हे, या आत्मा जी उहा ख़ुशी कोन रही आहे। हिकु ख़ालीपणो आहे, हिकु नकुलीपणो आहे। अॼु असांजे वीचारनि में बि काफ़ी फ़र्क़ु अची वियो आहे। इहे हिकु समाज वक़्त जा बदिलाव आहिनि। साईं बिल्कुलु सच था चओ त असीं रूहानी मैदान खां ॿाहिरि निकिरी पंहिंजो पाण खे मादी पिंजरे में बंदि कयो अथसीं। दुनियावी तरह त काफ़ी तरक़ी कई आहे। बैलगाॾी खे छॾे करे हींअर जहाज़ जे सफ़र ते पहुता आहियूं, पर जेका रूहानी ख़ुशी आहे, आत्मा जी जेका ख़ुशी आहे, उहा मां सम्झां थो कुझु असां विञाई आहे। विञाए वेठा आहियूं। बराबरि। साईं सतराम रोहड़ा साहिबु, मां साॻियो सवाल तव्हांखे दोहराइणु चाहींदुमि त समय जे परिवर्तन असांजे सिंधी संगीत ते बि को असरु छॾियो आहे छा? जे ॾिठो वञे त पहिरीं असांजो जेको संगीत आहे, असांजा कलाकार जेके अॻे ॻाईंदा हुआ, चौंकियूं लॻंदियूं हुयूं, घड़े ऐं यकतारे ते ॾोहिड़नि जी रूह रिहाण थींदी हुई। उहे असांजी शाह सचल सामी बेदिल बेकस जा कलाम ॻाया वेंदा हुआ ऐं दिलि सां ॻाया वेंदा हुआ, जंहिंसां सॼियूं रातियूं गुज़री वेंदियूं हुयूं। अॼुकल्ह उहो घटि आहे। अॼुकल्ह घणो करे ऑर्केस्ट्रा ते घणो थो ध्यानु ॾिनो वञे। बराबरि। जे ॾिसंदा अॻे रुॻो इकतारे ते ऐं घड़े ते जेके असीं कलाम पेश कंदासीं उनखे असां माणींदा हुआसीं प्यार सां। अॼुकल्ह रुॻो ऑर्केस्ट्रा थी वॼे ऐं उन सां गॾु जेका रूहानी ताक़त आहे कलाम जी, उहा घटि पर नकलीपणो तमामु घणो अची वियो आहे। साईं रोहड़ा साहिबु, तव्हां बिल्कुलु सच था चओ त असीं शाह सचल ऐं सामीअ जे कलामनि खां हिकु लंबो सफ़र तइ करे अॼु जे ऑर्केस्ट्रा ते ॻायल गीतनि ऐं ग़ज़लनि ताईं अची पहुता आहियूं। असांजे लाइ मां चाहींदुमि त असांजे नाज़रीन जे लाइ शायदि इहो वधीक बहितर थींदो जो अभी कुझु उहे गायकी जा अंदाज़ जे अॻु ॻाया वेंदा हुआ ऐं हाणे ॻाया वञनि था, उहे पंहिंजे मधुर आवाज़ में ॻाए ॿुधायो। अॻे जेके कलाम ॻाईंदासीं घड़े ते, जीअं त हाणे हिकिड़ो कलाम आहे ॾोहीड़ो आहे, अड़े हायड़े जो भन हायड़े है, हायड़े जो भन जाड़ की तोई छोरा करके छोड़ गए, काले वाल कलूर सिकी ते कक्के वाल वकोड़ गए, हर कोई आखे चाचा मामा इहा भी जुठड़ी छोड़ गए, हमल आखे यही हवाला बेलीरा यार यारानी तोड़ गए। वाह साईं वाह रोहड़ा साहिबु। जवरानी साहिबु, अभी असांखे इहो ॿुधायो त वक़्त जे बदिलाव या समय जे परिवर्तन सिंधी कला ऐं साहित्य खे कहिड़ो नओं मोड़ ॾिनो आहे, कहिड़ी हुन में तब्दील आंदी आहे? ख़ैर वक़्त सां गॾु सभु बदिलियो आहे। असांजे साहित्य में, असांजे हुन में कला में काफ़ी फ़र्क़ु आयो आहे। पहिरीं असां वटि लोक गीत, लोक अदब हो, धर्मी दौरु हो, उन खां पोइ जासूसी दौरु शुरू थियो, उन खां पोइ आयो असां वटि आदर्शी दौरु, जंहिंमें लेखक साहित्यकार हिकु पंहिंजी कहाणीअ में जेके किरदार रचींदा हुया उन्हनि खे आदर्शी नमूने पेश कयो वेंदो हो। मां सम्झां थो उहो दौरु अञा ताईं चालू आहे, पर उन सां गॾोगॾु हिकु हक़ीक़ी दौरु बि हींअर शुरू थियो आहे, जंहिंमें लेखक अॼु जी सची घटनाउनि खे बिना डप डराव जे, पोइ उहे सियासी हुजनि या सामाजिक हुजनि, सचाई सां ऐं हक़ीक़ी नमूने पेश करे रहिया आहिनि। साईं जवरानी साहिबु, इहो तव्हां सच था चओ त असीं धार्मिक दौर खां आदर्शी दौर खां बराबरि अॻिते वधी अॼु हक़ीक़त निगारी जे दौर ताईं पहुता सही आहियूं। ॻाल्हि आहे। पर अभी असांखे इहो ॿुधायो त कला ऐं साहित्य में वक़्त जे अॻिते वधण जी रफ़्तार सां असांजी कला ऐं साहित्य कंहिं खोट खे ॾिठो आहे छा, कंहिं तकलीफ़ुनि सां दुश्वारनि सां हमकिनार थी आहे छा? ख़ैर खोट त आई आहे, पर मां सम्झां थो उहा खोट हींअर भरिजी रही आहे, उहो खाल जेको आहे हींअर भरिजी रहियो आहे। खोट अचण जो मुख्य कारण जेको मूंखे लॻे थो उहो विरहाङो। छाकाणि जॾहिं सिंध छॾे असीं हिंद में आयासीं त पहिरीं असांखे अटे लटे अझे जी चिंता हुई, रोटी रोज़ीअ जो प्रॉब्लम हुयो।
इन लिहाज़ खां असांखे जेको वॾड़नि वटां पंहिंजो वरसो मिलियो हो गीतनि संगीत कलामनि भॼननि जो शाह सचल सामी भगत कंवराम जो उहो असां गोया हिकु हड़ ॿधी करे पासीरो रखियोसीं सही आहे हिकदमि। ऐं हींअर जॾहिं असां पंहिंजे पेरनि ते बीठा आहियूं त उहे हड़ूं उहे गठरियूं खोलण जो समय अची वियो आहे ऐं उन खां अलावा सिंधियत जा शहदाई जिन खे सिंधियत लाइ प्यारु आहे उहे बि अॻियां आया आहिनि उहे बि सुजाॻ थिया आहिनि कुझु वापारी भाउर असांखे उन में मदद करे रहिया आहिनि अॻियां अची रहिया आहिनि ऐं ॿियो जेको कठिनाई ही या जेका कमी अचण जो सबबु हुयो उहो हुयो अॻु असांजा भगत गीतकार कलाकार जेके हुआ उहे पंहिंजे ॿारनि खे पंहिंजे ई नक्शे क़दम ते हलाईंदा हुया यानी कि नस्ल बि नस्ल साॻी ॻाल्हि खे साॻियो ई अंदाज़ हुयो उहे कलाकारनि जा ॿार कलाकार थींदा हुया पर मां सम्झां थो माली हालतुनि जे ख़्याल खां उहो बि हींअर सिलसिलो ख़तमु थियो आहे कलाकारनि जे साहित्यकारनि जे या लेखकनि जे सभिनी ॿारनि ॿियनि खेत्रनि में वञण बि शुरू कयो आहे छाकाणि माली हालत जे या समाज खे जेको कुझु साहित्यकारनि कलाकारनि खे ॾियणु घुरिजे असां उहो पूरे मक़दार में न ॾेई सघियासीं छाकाणि असांजी माली हालत उन वक़्तु सिंध मां अचण वक़्तु ठीकु कोन हुई पर हींअर असीं पंहिंजे पेरनि ते बीठा आहियूं त हींअर मां सम्झां थो उहे सभु मुश्किलातूं हल थी रहियूं आहिनि मूं हिकु हंधि पढ़ियो त श्री आचल लिखियो आहे त पहिरीं फ़नकार खे चिंता थी रहे त लिखां उन खां पोइ उनखे गिणती आहे त उहो छपायां यानी माली हालत जो ज़िक्र अची थो वञे उन खां पोइ वरी उन्हनि खे उहो कोई इंतज़ारु थो रहे त इहा मुंहिंजी रचना कामयाबु थिए ऐं उन में माण्हुनि ते पसंदि पए सो मतिलबु इहे जेके हालातूं हुयूं हींअर आस्ते आस्ते सुधरी रहियूं आहिनि मां सम्झां थो इन खां जवाहरलाल साहब बिल्कुलु सच चयो त असीं विरहाङे जी बदनसीबीअ सबबु भले खणी कुझु वक़्तु लाइ उनजो शिकार छो न थियासीं पर पंहिंजे प्रशारत सां पंहिंजी महिनत सां पंहिंजी कोशिशुनि सां असीं हींअर पाण भरा थिया आहियूं ख़ुदि कफ़ील थिया आहियूं साईं रोड़ा साहब मां अव्हां खां जेकर साॻियो सुवालु दोहरायां त विरहाङे जी बदनसीबीअ सिंधी संगीत खे कहिड़ियूं तकलीफ़ूं ॾिनियूं कहिड़ियूं उनजे लाइ दिक़तूं उनजे साम्हूं आंदियूं अॻिमें जेकर थोरे में ॿुधायो सची ॻाल्हि आहे जेका असांजे भाउ राम जवाराणी ॻाल्हि कई विरहाङे खां पोइ पहिरीं असांखे उन्हनि टिनि मुख्य ॻाल्हियुनि जी सख़्तु ज़रूरत हुई अटो अझो लटो जंहिंमें असां पंहिंजो पाण भुलाए करे जिते वियासीं उते उहे टई शयूं हासिलु करण जी पूरी कोशिशि कई ऐं हासिलु करे दम वरितोसीं उन सिलसिले में कुझु अरसे ताईं असां उहो जेको अमुल खज़ानो जंहिंखे ॿधी करे रखियो होसीं उन ॾांहुं ॾिठोसीं बि कोन त असां वटि कहिड़ो अमुल खज़ानो आहे उहो गीतनि जो कलामनि जो शाबस हुजे असांजे सुर्गवासी मास्टर चंद्र ऐं श्री प्रोफेसर राम पंजवाणीअ खे जिन वक़्तु बे वक़्तु उन खज़ाने मां अमुल मोती कढी करे सॼी जनता में फैलाया ऐं असांजे सिंधियुनि में नए सिर जागृता पैदा कई त संगीत का विसरण जहिड़ी शइ कान्हे ऐं असां उनखे विसारींदासीं न ऐं उन्हनि जो उहो जज़्बो ॾिसी करे सभिनी कलाकारनि नए सिर उहो पंहिंजो संगीत दोहिराइणु शुरू कयो प्रोग्राम ॾियणु शुरू कया ऐं उन अमुल खज़ाने जो खज़ानो जेको असां खां विसरी वियो हो उन खां कमु वठणु शुरू कयोसीं साईं रोड़ा साहब इहो त सच आहे त ही ज़बरदस्त संघर्ष वारे दौर मां पची रास थिया आहियो बिल्कुलु सही ऐं मास्टर चंद्र प्रोफेसर राम पंजवाणीअ सां गॾु रहंदे अव्हां काफ़ी कुझु पढ़ायो बि आहे असीं अव्हां खां इहो पुछणु चाहींदासीं त राग जो उहो कहिड़ो क़िस्म हो जेको विरहाङे खां पोइ प्रशारित वारे दौर में अवी असांजे हाज़िरीन जे साम्हूं पेश कंदा हुया ऐं अॼु कहिड़ा गीत अवी सम्झो था त ऑडियंस या असांजा नाज़रीन हाज़िरीन ॿुधणु पसंदि कनि था अॻे त हूंदा हुआ ॾोहीड़ा कलाम या उहे रचनाऊं जेके इलाही हूंदियूं हुयूं उहे पेश कंदासीं ऐं रूह रिहाण कंदासीं लेकिन अॼुकल्ह जेको असांजी नई टही ॾिसण थी चाहे उहो प्लस इहो तव्हां ॾिसो त के अहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि जेके असां हिते पैदा कयूं आहिनि हा त जवराणी साहब अभी पाण केतिरनि संस्थाउनि खे स्थापित कयो आहे उन खां सवाइ कुझु ॿियनि संस्थाउनि जा बि मददगार रहिया आहियो अभी असांजे नाज़रीन खे इहो ॿुधायो त अभी कहिड़ियुनि कहिड़ियुनि संस्थाउनि सां गॾु रहिया आहियो ऐं उहे कहिड़ियूं कहिड़ियूं अमली कोशिशूं करे रहिया आहियो जेके असांजे समाज खे अॻिते वठी वञी सघनि थियूं जीअं मूं तव्हांखे हींअर ॿुधायो त हींअर असीं
पंहिंजे पेरनि ते बीठा आहियूं ऐं असांखे हींअर पंहिंजे साहित्य लाइ, पंहिंजे कल्चर लाइ, पंहिंजे विकास लाइ, संगीत जे हुजे या लेखकनि जो हुजे, सभिनी जो चाह पैदा थियो आहे। त हींअर काफ़ी संस्थाऊं हिन ॾिस में अॻियां आयूं आहिनि ऐं काफ़ी संस्थाऊं सुठो कार्य करे रहियूं आहिनि समाज जे सुजाॻीअ लाइ, उन्हनि जे विकारनि खे दूरि करण लाइ। असां बि पंहिंजे संस्थाउनि में जीअं प्रियदर्शनी अकेडमी में असीं ॾेती लेतीअ जे ख़िलाफ़ु जंग जारी रखे वेठा आहियूं, या जेके अॼु नशीले पदार्थनि जी आदत पइजी चुकी आहे नौजवान पीढ़ीअ में, उन जे लाइ बि असीं जंग जोटे रहिया आहियूं। उन खां अलावा अॼु जेको दौरु हली रहियो आहे असांजे पंहिंजी सिंधी बचाइण जो, सही उन जो मां सम्झां थो ॿार कलाकारनि ऐं साहित्यकारनि जे कन्धनि ते वधीक आहे। असांजो फर्ज़ु आहे पर बोझो घणो उन्हनि जे कन्धनि ते आहे। सो उनखे ध्यान में रखी असीं कलाकारनि, लेखकनि, साहित्यकारनि जो हर साल सम्मान कयूं था, उन्हनि जी कदरशानासी कयूं था, नवनि कलाकारनि खे वच ॾियूं था। जंहिं करे असां प्रियदर्शनी अकेडमी में हर साल सिंधी संगीत जी शाम कंदा आहियूं, जंहिंमें नवनि कलाकारनि खे, उसरंदड़ कलाकारनि खे वच ॾिनो वञे थो। छाकाणि असां वटि कला जी खोटी न आहे, कलाकारनि जी खोटी न आहे, उन्हनि खे सही वच मिलणु घुरिजे, उन्हनि खे निखारणो आहे। सो उन ॾिस में असीं कला जे खेत्र में बि कार्य करे रहिया आहियूं, समाज जे बुराइनि जे हिसाब सां बि असां लड़ी रहिया आहियूं। उन खां अलावा कुझु अहिड़ियूं फैमिलीज़ आहिनि जिन खे मदद जी ज़रूरत थिए थी, त सहयोग फाउंडेशन संस्था में असीं हर साल उन्हनि खे उन्हनि जी रोटी रोज़ीअ लाइ, उन्हनि जी जियाप जे लाइ सिलाई जूं मशीन्स ॾियूं था, जीअं हू पंहिंजो सहारो पाण बणिजी सघनि। वाह, साईं जवराणी साहब, सुठी ॻाल्हि आहे त अवी आशीर्वाद, प्रियदर्शनी ऐं सहयोग फाउंडेशन जे तरफ़ां काफ़ी सुठा समाज जा, उन जे अॻिते जे वाधारे जा कार्य कयो था पिया। पर जीअं त असीं सिंधी विरहाङे खां पोइ हिंद जे जुदा जुदा इलाइक़नि में अलाए केतिरनि परे परे वारनि हिसनि में टिड़ी पकड़ी विया आहियूं, बराबरि, उन जो ज़रूरु असांजे तरक़ीअ ते असरु पियो हूंदो। असीं जिते बि विया आहियूं उते खीर खंड थी विया आहियूं। असां पंहिंजी रोटी रोज़ी पंहिंजे ई बल ते जिते बि रहिया आहियूं उते कमाई आहे, उते पंहिंजो निबेरो कयो आहे। पर हा, कुझु असांजी सभ्यता संस्कृतीअ जो मकानी माण्हुनि ते असां पंहिंजो असरु छॾियो आहे काफ़ी ॻाल्हियुनि जो। कुझु उन्हनि जो असरु जिते जिते असां रहूं था उन्हनि जो असरु असां ते ज़रूरु थियो आहे। पर उन हूंदे बि मां सम्झां थो बुनियादी तौरु असां जिते बि आहियूं पंहिंजे ई रंग रूप में आहियूं, ऐं मां शख़्सी योग चाहींदुसि त उहो रंग रूप क़ाइमु बि रखणु घुरिजे, उन जे विकास लाइ कार्य बि करणु घुरिजनि। मकानी माण्हुनि सां गॾु रहण जे करे असां ते जेके असर थिया आहिनि या जेके रीतू रस्मूं असां अपनायूं आहिनि, उन में सम्झो जीअं मेहंदी लॻाइण जी रस्म आहे, पहिरीं असां वटि कोन्हे पर उहो पंजाब जी देन आहे। उन खां पोइ मंगलसूत्र पाइण जी जेका रस्म शुरू थी उहा महाराष्ट्र असांखे ॾिनी। उन खां अलावा जेकॾहिं सिंदूर लॻाइण जी जेका औरतुनि जी रस्म शुरू थी आहे उहा यूपीअ मां असांखे मिली आहे। सही आहे जवराणी साहब, त असीं जुदा जुदा हिसनि में रहंदे बि कुझु ॾिनोसीं ऐं कुझु वरितोसीं, न कंजूसी कईसीं, न वठण में असीं सुस्त रहियासीं। सही ॻाल्हि आहे। साईं रोड़ा साहब बि असांखे इहो ॿुधायो त सिंधी संगीत जे विकास में औरत असां सां, मर्दनि सां केतिरे क़दुरु हमक़दम रही आहे। जे ॾिठो वञे को बि कलाम असां मर्द ॻायूं था या का औरत ॻाए थी, उन में फ़र्क़ु त अचे थो, छाकाणि हुननि जो सुरीलो आवाज़ अॼुकल्ह जी जनता खे या अॻे जनता खे ॾाढो वणंदो हो। सिंध में भगत धनी या ॿियूं जेके जीवणी बाई हुई, उन्हनि जो काफ़ी योगदान रहियो आहे। ऐं हिते हिंदुस्तान में अचण खां पोइ जॾहिं प्रोफेसर राम पंजवाणीअ संगीत खे ॻाइणु शुरू कयो त असांजे जयपुर अजमेर जूं जेके ॻाईंदड़ औरतूं आहिनि, कला हज़ारी, कमला केसवाणी, उन्हनि बि काफ़ी योगदान ॾिनो। ऐं तव्हांखे यादि हूंदो भगवंती नावाणीअ जो त असीं सम्झूं था हिकिड़ो अटूट योगदान आहे। महबूब मुंहिंजा
साईं जवरानी साहब, सिंधी कला ऐं संगीत जी ॻाल्हि निकिती आहे त हिकु सुवाल रोहड़ा साहिब सां गॾोगॾु मां तव्हां खां बि पुछणु चाहींदुमि बिल्कुलु। त सिंधी संगीत तव्हां छा ॿुधाइणु चाहींदा त अॼु कहिड़ी मंज़िल ते पहुतल आहे? सिंधी संगीत जे बारे में मूंखां वधीक त मिस्टर सतराम तव्हांखे ॿुधायो, पर जेकॾहिं अॼु असां पंहिंजे बुज़ुर्गनि खां वॾड़नि खां पुछूं था त उहे चवनि था अबा जेको रंधिणे में चौके में वेही चुल्ह जे पासे में चूड़ियुनि जी खनखनाहट जो मधुर संगीत ॿुधंदा हुआसीं, उन जहिड़ो मज़ो किथे आहे? सही आहे। पर जेकॾहिं नौजवान पीढ़ीअ खां पुछूं था त उहे चवनि था 5 स्टार होटलुनि में जेके शोर गोर वारा गाना आहिनि उहो ई सभ खां सुठो संगीत आहे, उहो ई अॼु जो संगीत आहे। त इहो मां सम्झां थो काफ़ी लंबो सफ़र आहे संगीत जो। त साईं जवरानी साहब, बसि। आख़िर में मां चाहींदुसि, अभी जीअं त अलाए केतिरनि संस्थाउनि सां वाबस्ता आहियो, अभी समाज जे वाधारे जे लाइ काफ़ी अमली क़दम खणंदा रहो था, असीं चाहींदासीं त अहिड़ा ॿिया बि शख़्स नई टही मां पैदा थियनि त उहा नई टही कीअं अॻिते वधे, कीअं अव्हां जी छॾियल कुर्सी वरी संभाले सघे या छॾियल जाइ वरी वालारे सघे। अभी असांजी नई टहीअ खे पंहिंजे समूरे तजुर्बे मां छा चवणु चाहींदा? ख़ैर, मां पंहिंजे हम उमिरि साथियुनि खे ऐं नंढी टहीअ खे सलाह ॾेई सघंदुसि त उहे रीतू रस्मूं समाज जूं जिन में इंसान लाचारनि मजबूरनि क़ैद आहे उनखे तोड़णु घुरिजे, या उहे रस्मूं जेके समाज जे बहबूदीअ लाइ साबित नथियूं थियनि उन्हनि खे हटाइणु घुरिजे। जीअं मां तव्हां चवंदुसि त जेकॾहिं तव्हां वटि हिकु सुंदर सुहिणी तस्वीर आहे पर फ्रेम नंढो आहे, सही आहे, त तव्हां तस्वीर खे कटे बदज़ेबो न कंदा, फ्रेम मटाइणु लाज़मी सम्झंदा। इन नमूने समाज जूं उहे रीतू रस्मूं जेके बोझो बणिजी चुकियूं आहिनि, खोटो शान आहे, अडंबर आहे, ॾेती लेती आहे, नौजवान जेकॾहिं सुजाग थी उनखे हटाइण जी कंदा त तमामु सुठो थींदो। या उनखां अलावा जेको असां वटि असांजे वॾड़नि असांखे वरसो ॾिनो आहे, असांखे जेको खज़ानो पंहिंजे सभ्यता जो ॾेई विया आहिनि, जेको असांजी सभ्यता हींअर पश्चिम वारा खणी रहिया आहिनि, उन ते नाज़ हुअणु घुरिजे। असांखे नाज़ आहे, नाज़ रहंदो, नाज़ करणु घुरिजे। मूंखे हिते जिया साहिब जो हिकिड़ो कलाम यादि थो अचे त असुल विसरियो नकुल ते कनि नाज़ था, खणी परावा पर कनि ही दीवाना परवाज़ था। सो मां पंहिंजे नौजवान पीढ़ीअ खे ईअं चवंदुसि त इहे परावा पर खणण जी का ज़रूरत कोन्हे। असां अॻु में ई मालामाल आहियूं। असांजी सभ्यता संस्कृति मुंहं जे दड़े खां आहे, काफ़ी प्राचीन आहे, सभु कुझु असां वटि पंहिंजो आहे। जेकॾहिं असां सिर्फ़ु उन पंहिंजाप ॾे ध्यानु ॾींदासीं। महिरबानी श्री राम जवरानी साहब, श्री सतराम रोहिड़ा साहब, मां इन उमेद सां तव्हां खां मोकिलायां थो त असांजो हीउ अॼु जो सफ़र रायगां न वेंदो। तव्हां जेको पैगाम असांजी नई टहीअ खे ॾिनो आहे, उन कसौटी ते असांजी नई टही, असांजा नौजवान हिकदमि पूरा बीहंदा ऐं असांजी जातीअ लाइ, असांजी ॿोलीअ लाइ, असांजे समाज लाइ, असांजे वाधारे लाइ हिकदमि सच साबित थींदा, उनजे फ़ाइदे में पंहिंजो कर्तव्य ॾेखारींदा। महिरबानी। नमस्ते। धड़के थी संदे छाती, धड़कन में जो अखियूं तुझो, धड़के थी संदे छाती, को सूर सलण गेले, दिलिया तुझी
बेदर्द